मॉडल कॉलोनी मलीर जे अलामा इक़बाल डिग्री कॉलेज में नाले वारे लेखक अदीब ऐं शाइर मोहम्मद अली पठाण तरफ़ां लेखक सीनियर सहाफ़ी अनवर पीरज़ादे जी ज़िंदगी ते लिखियल नाविल मुंहिंजो ॾुख जी प्रोफेसर अली शेर गांगरो पारां अंग्रेज़ी तर्जुमे माए गरीब जी मौरद तक़रीब थी, जंहिंमें अदीबनि, उस्तादनि, सियासी ऐं समाजी अॻुवाणनि वॾे तइदाद में शिरकत कई। तक़रीब में किताब जे तर्जुमे निगार प्रोफेसर अली शेर गांगरो, लेखक मोहम्मद अली पठाण, सीनियर सहाफ़ी ज़रार पीरज़ादो, प्रोफेसर शेर मेराणवी ऐं MPA यूसुफ समेत ॿियनि किताब जी महूरत कई। ख़िताब कंदे मोहम्मद अली पठाण चयो त अनवर पीरज़ादो संदसि वेझो साथी ऐं उस्ताद हो। संदसि ज़िंदगी ते लिखियल नाविल मुंहिंजो ॾुख लिखंदे केतिरा ई भेरा रोअणो पियो। हुन वधीक चयो त प्रोफेसर अली शेर गांगरो जो थोराइतो आहियां, जंहिं किताब खे अंग्रेज़ी जहिड़े आलमी ॿोली में तर्जुमो करे दुनिया ताईं पहुचायो। अनवर साहब खे हिकिड़ी सवानाई माना हिकिड़ी नज़माने अंदाज़ सां नावल अनवर साहब जी शख़्सियत ते लिखियो वियो आहे ऐं हिन में जेको नज़मानो फॉर्मेट आहे ऐं नज़मानी सवानाई कविता आहे, इहो इंतिहाई हिकिड़ो दिलचस्प तजुर्बो आहे। नओं न आहे, आलमी अदब में इहे तजुर्बा थी चुको आहे, पर सिंधीअ में ही हिकिड़ो मुनफ़रिद नोयत जो हिकिड़ो तजुर्बो आहे जेको मोहम्मद अली पठाण कयो आहे। ऐं असां सम्झंदा आहियूं त हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां हिकिड़ो तमामु वॾो अरसो सिंधी अदब, आलमी अदब जो तर्जुमो कयो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंधी अदब खे इंटरनेशनल या आलमी अदब सां मुतारफ़ करायो वञे। इन सिलसिले जी हीअ हिकु बहितरीनु हिकिड़ी कड़ी आहे, हिकिड़ी अॻु भराई आहे, हिकिड़ी इन सिलसिले में असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त इन कोशिश जी हिमत अफ़ज़ाई कजे। ऐं सिंधी अदब जेकॾहिं असांजो इंटरनेशनल लेवल ते वेंदो त पोइ ख़बर पवंदी त असांजो अदब किथे पहुतल आहे ऐं उन आलमी मयार जो बिल्कुलु बि असांजो सिंधी अदब आहे। भिठाई साहब खे ST सोरले सभ खां अॻु में अंग्रेज़ीअ में जॾहिं उन ते किताबु लिखियो त उनखे साबित कयो अंग्रेज़ त भिठाई दुनिया जो नंबर 1 शाइर। इहा आहे सिंधी शाइरी, इहो आहे सिंधी अदब। ज़रूरत रुॻो इन ॻाल्हि जी आहे, मार असां इन में खाधी आहे त असां उनखे इंटरनेशनल लेवल ते मुतारफ़ न करायो आहे। अनवर पीरज़ादे जी शख़्सियत, अनवर पीरज़ादो ख़ुदि जॾहिं अंग्रेज़ीअ में लिखंदो हो त उहो हिकिड़े लिहाज़ खां इंटरनेशनल फिगर बि हुयो। ऐं सहाफ़त में हुन ख़ासि तौर ते सिंध जो केस अंग्रेज़ीअ में जेको विढ़ियो उन ते शेख अयाज़ ऐं इब्राहिम जोयो बि मुतासिर हूंदा हुआ। त इहो कमु असां न कयो आहे, इन में अनवर मुनफ़रिद आहे। त हाणे अनवर ते उहे कम थी रहिया आहिनि। तमामु मेरे दोस्त, मोहसिन दोस्त, मुंहिंजे गुरु अनवर पीरज़ादे साहब मुंहिंजे विछोड़े ते मुंहिंजे दुख में सट ते मां रोअंदे सुॾका भरी किताबु लिखियो आहे सिंधीअ में मुंहिंजो दुख जे नाले सां। उन किताब जो हिन कॉलेज अलामा इक़बाल डिग्री कॉलेज मॉडल कॉलोनी कराची उनजे प्रिंसिपल साहब प्रोफेसर अली शेर गांगरे साहब उहो किताबु तर्जुमो कयो ऐं उहो प्रिंट थियो माए गरीब जे नाले सां। इहा मुंहिंजी ख़ुशबख़्ती आहे त मुंहिंजे दोस्त जो जेको मूं सिंधीअ में किताबु लिखियो दोस्त बाबति उन जो अंग्रेज़ीअ में यानी आलमी ॿोलीअ में उनजो तर्जुमो थियो आहे। ऐं प्रिंसिपल साहब इहो हिन कॉलेज में उनजी महूरती तक़रीब कराए थो, जेका मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जो बाहिस बि आहे त दुख जो बाहिस बि आहे जो मूंसां हिन तक़रीब में अनवर पीरज़ादो साहब गॾु आहे। त इहे हेॾा सारा दोस्त आहिनि ॿिया जेके आया आहिनि, शरीक थिया आहिनि। मां पंहिंजे लाइ इहा ख़ुशबख़्ती सम्झां। महिरबानी अव्हांजे सवाल जी। अव्हांखे मां ॿुधायां त जीअं मूं 2023 में एज़ प्रिंसिपल रिज़्यूम कई पंहिंजी ऑफिस, त मां कल्चर डे खे मुख़्तलिफ़ नाच गाने खां हटी करे मुख़्तलिफ़ तरीक़े सां मल्हाइण जी कोशिशि कई। उनखे मूं ट्राई प्रॉन्ग स्ट्रेटजी तौरु आंदो। उनमें पहिरीं स्ट्रेटजी इहा हुई त मूं कोई सिंध जे बारे में
उहे हिकिड़ा कोर क्वेश्चन कढाया जेके मूं चयो त हर सिंध जे माण्हूअ खे ॼाणणु खपनि। उन्हनि ते असां उनजा MCQs क्विज़ प्रोग्राम करायासीं। ॿी उनजी सेकेंड स्ट्रेटजी जेका आहे उहा इहा हुई त अच्छा उन क्विज़ प्रोग्राम में सभु पर्सनैलिटीज़ बि हुयूं, उतां जी बिल्डिंग्स वग़ैरह जेके आहिनि उहे बि हुयूं, त असांखे सिंध जा जेके बि माॻ आहिनि उन्हनि जे बारे में असांखे मालूमात हुजणु खपे। ऐं उनखां पोइ सेकेंड स्ट्रेटजी जेका हुई उनजी उहा इहा हुई त असां चयोसीं कि यार जीअरे झमेला थियनि था देश में, मोहन ते मेला, मरी वञण खां पोइ अदीबनि खे वॾी मञता ॾिनी वेंदी आहे, उन्हनि ते उर्स मल्हाया वेंदा आहिनि। मूं चयो ज़िंदगीअ में उनखे छो न इज़त ॾिनी वञे। मूं पंहिंजे लाइब्रेरी में चयो त हिकिड़े माण्हू खे हर कल्चर डे ते हर साल असां हिकिड़ो पंहिंजे लाइब्रेरी में कार्नर डेडिकेट कंदासीं त जीअं उन जा किताब साईं मोहम्मद अली पठान साहिबु इन जे करे मुतासिर कयो त हीअ हिकु त हिन कॉलेज में रहियो आहे, ठीकु आहे, ही इज़ द राइटर ऑफ मोर देन 40 बुक्स। हेॾो वॾो अदीब माण्हू हुजे त मूं चयो त तव्हांजा किताब जेसि ताईं हीअ प्यारो पाकिस्तान आहे तव्हांजा किताब लाइब्रेरी में सलामत रहंदा, माण्हू ईंदड़ नस्लूं पढ़ंदियूं। सर टी स्टेट इन जी जेको 3 pronged स्ट्रेटजी मूं ॿुधाई, 3 स्ट्रेटजी इहा हुई त मूं चयो त उहो जेको अदीब हूंदो उनजी हिकिड़े सिलेक्टेड बुक ऐं इंग्लिश में ट्रांसलेट कंदो ऐं उहो अलाह जे फज़ल सां ट्रांसलेट थी करे पब्लिश थी आयो आहे। मोहम्मद अली पठान साहब जो लिखियलु किताबु आहे जेको हुन अनवर पीरज़ादे साहब जे विछोड़े ऐं उन खां पोइ हुन सां जेका गुफ़्तगू कई आहे शाइराणे अंदाज़ में, उहो किताबु आहे हिन किताब जो अंग्रेज़ी में तर्जुमो साईं प्रोफेसर अली शेर गांगरे साहब कयो आहे। अॼु हुनजो महूरत प्रोग्राम आहे हिते हिन कॉलेज में। असांखे हिकिड़े नए किताब खे बिल्कुलु ईअं ई आजियां करणु खपे जीअं अॼु कयूं था पिया। हक़ीक़त में अनवर पीरज़ादो साहब हिकिड़ी तारीख़ी शख़्सियत हुयो। हुन जेके जेके कम कया आहिनि उहे जेके कम वरी मोहम्मद अली पठान साहब जीअं जहिड़े तरीक़े सां ॾिठा आहिनि हुन उन तरीक़े सां हुन पंहिंजे ॾुख में इज़हारियो आहे त हाणे तुंहिंजी फ़ोन कॾहिं बि कोन ईंदी ऐं मूंखे तूं कॾहिं बि अहिड़ो तकिड़ो हुकुम न ॾींदे त अच त हलूं ऐं भिटाई जे मेले ते हली शिरकत कयूं। हुनजो इंग्लिश तर्जुमो कयो साईं अली शेर गांगरो साहब ऐं हुनजी तकलीफ़ आहे रहनुमाई। ऐं मोहम्मद अली पठान जो किताब बि सिंधी में लिखी हुनजी ट्रांसलेटर गांगरो साहब कई आहे, हुनजी इनॉग्रेशन ऐं ॾाढो बहितरीनु किताबु, ॾाढो बहितरीनु ट्रांसलेट थियो। अॼु फस्ट टाइम किताब में ॾिठो, शुरू जा कुझु पेजिस पढ़िया, उन्हनि मां ई अंदाज़ो कयो जीअं चवनि था न कि टाइटल ई ॿुधाए छॾे थो कि अंदरि छा कहाणी। उन्हनि जो जेकी शुरूआती टाइटल ऐं पहिरियां हिकु सफ़ा पाण पढ़े थो त ख़बर पइजी थी वञे किताब कहिड़ी कैरेक्टर जो। ऐं बाक़ाइदा बहितरीनु ट्रांसलेशन थियल आहे। मोहम्मद अली पठान साहब ॾाढो सुठो